पंहिंजे घर वठी हल। न रो मुंहिंजा ॾाहा पुट, न रो। असां आहियूं तुंहिंजे बाबा जे पोयां। जिते हाशिम हूंदो उते ई असां हूंदासीं न पुट। किथे आहे बाबा? बाबा घर अचे छो नथो? सही सलामत न विंदो। मीरा मुझे मन मंदर जीते भी पांजे प्यार के दिसी कीअं थी भाई? शमीर खान मां चवां थी परे थी मुखा ऐं इहो पंहिंजो गलीस चेहरो हटाए ता। मीरा तू त अॼु फुरजी वई। तोखे मुझे कार खां बचाइण वारो केर भी कोन्हे। किथे आहे तुंहिंजो इहो मुड़ुस माण्हू, तुंहिंजो चाचो? किथे आहे तुंहिंजो दिलावर जंहिंजे ज़ोर ते तूं कुआड़ियूं खणी मूंखे डुकाईंदी हुई? शमीर खान मां चाहिए थी मुझे वेझो नाच नाच मुझे वेझो। तूं विच में नाच। शमीर खान तू इहो सुठो नथो करे। छॾ मूंखे। मां त ज़िंदगी में को कम ई सुठो नाहे कयो। शमीर खान तू पंहिंजे मौत खे दावत ॾिए। छॾ। अरे तू मुझे भेड़ का मचमाई थी। तू विच में नाच। तो सा बहादुर मुंह दे तो। अरे छुरा टक्के जी छोकरी तोखे सक आहे। यो कम तोखां कोन राज। मां त तोखे सम्झायां त छोकरियूं कीअं बहादुर खान अभी मुझे भेड़ के हथ न लाए जाए। बहादुर खान मुझे भेड़ के हथ शमू ये मानू बेगैरत हूंदा आहिनि जेके पहाकनि में सालनि खे गारियूं ॾींदा आहिनि। पर असां सिंधी पंहिंजी सालीअ खे पंहिंजी भेण सम्झंदा आहियूं। भेणुनि ॾांहुं खजंदड़ अखि खे कटे छॾींदा आहियूं। भेणुनि ॾांहुं खजंदड़ हथ खे कपे छॾींदा आहियूं। शमू तो ही छा थो करी? तूं त असांजो हमराह आहे। बस कर। खूनी कातिल वैशी तूं मुंहिंजे साल जो कातिल आहीं। तोखां पंहिंजे साल जो प्लान कंदुसि।
तमो लगे तो ता जिंदगी प्यारी न थी। अरे हिननि गरीबन जो साथ दींदे त छा मिलंदे, असांजो साथ ॾे माला माल करे छॾींदो साईं। समझई कोन समझई? समझी भी नहीं। अरे बस कर, कम सर कमीना सुन्ना यतीम तो ताहे छा, तू त पाण तरह तरह जो फकीर आहीं। कॾहिं शाह जमा जे टुकरनि ते तो पलजी त कॾहिं बंगुल खान जे टुकरनि ते तूड़े मूंखे छा ॾींदे। हाणे तव्हां जहिड़नि ज़ालिमनि जे ज़ुल्म जी नगरी ख़तम। हाणे हिन शम्हूअ जो ज़मीर जागी पियो आहे। तव्हांजो ज़ुल्म न हलंदो, न हलंदो। शम्हू मां चवां थो मुड़ी वञ, मुड़ी वञ, न त हथ। बहादुर खान, तोखे त ख़बर आहे, मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। ॾिसी छा थो बहादुर खान, अॻियां चल। अरे हल, हल अॻियां थी। ॾिसी छा थो, हल हल तूं बि हल। भाड़िया कंहिं जाइ जा अॼु जेकॾहिं बीहनि हा न, छठीअ जो खीर यादि ॾियारे छॾिया न। दिलावर साईं, शींहं जा आॾो गिदड़ के बीहंदा। गुलामू, ॻोठ जी ख़बर ॾे। दिलावर साईं, अव्हां ॻोठ जो फिक्र ई न कयो, उते हाशिम मुल्क खे वॼायो वेठो आहे। मज़ो तॾहिं हो जॾहिं बहादुर ऐं शमीर खे मां पंहिंजे हथनि सां मारिया। केसी ताईं बचंदा दिलावर साईं? हिक न हिक ॾींहुं तव्हांजे हथ में ज़रूर ईंदा। मगन उन ॾींहं जो मूंखे बेसब्री सां इंतज़ारु आहे जॾहिं मुंहिंजा ही हथ उन्हनि जी गिचीअ में हुजनि। दिलावर साईं, मुंहिंजो ख़्याल आहे त हाणे ॻोठ ॾांहुं चकर हणी अचिजे। मगन गुलामू, तव्हां हिन ई तरह में रहो जेसी ताईं मां पंहिंजे ॻोठां चकर ॾेई अचां। जेका अव्हां जी मर्ज़ी। चङो हिलाल, अचो त हलूं। अचो त हलूं। खुदा बख्श। जी बाबा साईं। ही असांजा जा निसार आहिनि, हिननि जी ख़िदमत कर। हाज़ुर बाबा साईं, कासाईअ बकर कुही छॾियो आहे, बस कलाक ॿिनि में मानी तयार थी। उथ सुमर त हलूं। बाबल साईं, असांखे इजाज़त ॾियो त असां ॻोठ वञूं। हाशिम, तूं सरदार शाह ज़मान जे तरे ते आयो आहीं, बग़ैर मानी खाइण जे ईअं त वेंदे न। बाबल साईं, रुखी सुखी वञी घर खाईंदुसि। न हाशिम न, मुंहिंजी मानी मोटाईंदे त पोइ मुंहिंजे तॾे ते न अचिजांइ। बाबल साईं, तव्हांजो हुकुम अखियुनि ते वरी कोन ईंदुसि, पर जेकॾहिं मुंहिंजे सरदार ॾांहुं कंहिं झेड़े जी नियत सां निहारियो न त पोइ मूंखे लोहा कोट बि रोके कोन सघंदा। तव्हांजे मथां पहिरियों सिर ॾियण वारो ही हाशिम हूंदो। जेकॾहिं तूं मुंहिंजो जानिसार आहीं त पोइ हिन सरदार शाह ज़मान जो हुकुम अथई, बग़ैर मानी खाइण जे हितो न वेंदे। सरदार साईं, असीं काल्ह बि तव्हांजा नौकर हुआसीं, अॼु बि अव्हांजा नौकर। बाबा साईं, मानी खाई पोइ ईंदासीं। ठीकु आहे सुमर, ठीकु आहे। ख़ुदा बख़्श, मानी तयारु थिए त हुन खां पोइ असांखे इतलाह ॾिजां, असां गॾिजी मानी खाईंदासीं। जी बाबा साईं।
मासी ख़ुशि आई न जाग साईं। हा मां ख़ुशि आहियां। तो न्याणीअ जूं दुआऊं हिन मूंखे छा थींदो। मासर तूं ॿुधा तूं कीअं आई? ख़ुशि त आई न? राजुल तूं सही माण्हू आ, बाक़ी शेरू सही माण्हू न आहे। ओड़े बुआ बेअकुला, जंहिंजे घर आयो आहे लड़ी उन जी तो गिला करें। गिला कोन्हे बसरा, ॻाल्हि सही आ त हीअ सही माण्हू आ। मासर अलाह वॾी हयाती ॾींदई। अमड़े असां वो सरदार शाह ज़मान वारे इन कच्चे ॻोठ ॾो लॾे हेॾे पोर भरो अची वेठा आहियूं। मासी वॾो घोट हितां वेझो आहे छा? हा अमड़े तॾहिं त अची हिते वेठा आहियूं न। उन ॻोठ जा कुता सही न आहिनि, ॿिए कंहिं ते भोकनी कोन। छल न मां ॿार घर खां निकिरा। मां हरू भरू जो हुननि सां उचाईंदे त हो तोखे छॾे ॾींदा छा? राजुल वॾो ॻोठ भलो आ, उत्तर पासे तूं वेठी आहीं, ॾखण पासे सरदार साईं जी उतां का। मसरा कटे हुजे जा फके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। ओ अम्मा मुंहिंजी सलाह वठो, हाणे तूं अकेली हिन घर में न रहो, हली ओॾे असां सां गॾु रहो। मासी शेरू अचे तो उन सां सलाह थी कयां, पर शेरू आहे बकुल खान जो माण्हू। सरदार शाह ज़मान जे ॻोठ हू हलंदो कोन। अमर हाणे हीअं कर, जो तुंहिंजी दिलि उबाणकी थिए त हिते अकेला पको सिधो मुंहिंजे घर हली ईंदी कर। हा हाँ मासी। मासी भला इहो ॿुधायो त चांहि पीअंदो या थधो पीअंदो? पर हींअर त मानी जो वक़्तु आ। अमड़े पहिरियों बोतल जो ढुक पीजी, पोइ खाईंदासीं मानी। पर चांहि पी पी मानीअ जे मथां कहिड़ी ॻाल्हि पंहिंजो घर आहे। राजुल पहिरियों दफ़ो आया आहियूं, तोखे ख़िदमत जो पूरो मौक़ो ॾींदासीं, तूं दिलि न लाइ। हा मासर तव्हां वेहो, मां तव्हांजे लाइ बोतल वठी थी अचां। तव्हांजो हुकुम आहे। अरे अमड़ कहिड़ा हुकुम कंदासीं, न्याणी ॿ मिंटनि में अचां। बसि हाणे ॾिठे न बेगा छोकिरीअ जो कुर्ब। मतां चए त मुंहिंजा मिट अजीज़ घटि आहिनि। मां जो कुर्ब ॾिनो अथई। फिलहाल इन्हनि खे वञी कैद कयो, हिननि जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो पोइ था कयूं। मां तोखे दुश्मन सम्झा या सजण? सरदार साईं मां तव्हांजो ताबेदार आहियां। जेको शमू तव्हांजो दुश्मन हो उनखे त हाशिम कॾो को मारे छॾियो। ही शमू जेको तव्हांजे साम्हूं बीठो आहे वो तो तव्हांजो नौकर आहे। मां तो ते यकीन छो कयां? तो ते यकीन मां छो कयां? काल कलो को ॾींहुं आहे, तूं मुंहिंजो दुश्मन हुए। सरदार साईं काला वारो शमू मरी चुको आहे। सरदार साईं शमू इलाज कराइण खां पोइ बहादुर खान वारनि ॾांहुं वरी नाहे वियो। सरदार साईं हिन ॿिन्ही शैताननि खे सोघो कयो आहे। जेकॾहिं ही न हुजे हा न त अॼु पलियो न हुजे। सरदार साईं ही ॿई शैतान मुंहिंजे घर में गिरी आया। सरदार साईं दरिया खान ऐं बहादुर सां हाणे मुंहिंजो को बि रिश्तो न आहे। चाचे पल्ले सां रिश्तो त तव्हां ई मुंहिंजो जोड़ियो हो। सरदार साईं दरिया खान पंहिंजे पुट जो सजण न थियो, सो मुंहिंजो केॾां थींदो? मुंहिंजे इलाज खां पोइ मुंहिंजे दिमाग़ जूं दरियूं खुली वयूं आहिनि। आलिया मूंखे कीअं बि मिली, पर हुई त मुंहिंजी ज़ाल। मूं हुन सां निकाह कयो हो। सरदार साईं चाचो पलियो मुंहिंजो सहुरो आहे, मीरा ऐं ससी मुंहिंजूं सालियूं आहिनि ऐं असां पंहिंजे सालनि खे भेनरूं समझंदा आहियूं। बहादुर खान त मुंहिंजे ज़ाल जो कातिल आहे, हीउ मुंहिंजे भेणुनि जो दुश्मन आहे। मुंहिंजो माइट त चाचो पलियो आहे। सरदार साईं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो ही फ़ैसिलो क़बूल आहे त
त पोइ मूंखे बख़्श कयो ऐं पंहिंजे राज में शामिल कयो। चमू जेकॾहिं तुंहिंजो दिल ऐं दिमाग़ बदिलजी वियो आहे ऐं तूं ग़लति रस्ते खे छॾे सिधे रस्ते ते आयो आहीं त असां तोखे बख़्श था कयूं। अॼु ॾींहं खां पोइ चमू तोखे असां पंहिंजे राज में शामिल था कयूं। जेकॾहिं तो दोस्तीअ जे आड़ में ज़र्रे बराबर बि दुश्मनी कई न त पोइ शमू तुंहिंजी सज़ा मौत खां बि बदतर हूंदी। हाणे सरदार साईं शहमीर ऐं बहादुर जे लाइ छा था हुकुम ॾियो? फिलहाल वञी हिननि खे कैद खाने में बंदि कयो। हिननि जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो पोइ था कयूं।